बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं नदीर मदनोड़ियो। अॼु तव्हांखे सिलेबस जे बारे में तव्हांखे पढ़ाईंदासीं। जी गुज़िरियल लेसन में तव्हांखे असां सिलेबस जे बारे में पढ़ाईंदासीं। हाणे पाण हिनखे कंटिन्यू कंदासीं अॻिते। असल में सिलेबस छा आहे? सिलेबस हिकिड़ो हिस्सो या पार्ट आहे कंहिं बि वर्ड जो। जेकॾहिं असीं इंग्लिश में कंहिं बि लफ़्ज़ पढ़ूं था, वर्ड पढ़ूं था, असांखे पढ़ण में ॾुखियाई थिए थी, उन लाइ असांखे सिलेबस खे सम्झण ज़रूरी आहे। त उनखे असां सवलाई सां कीअं पढ़ी सघूं था? A syllable is a part either in the form of a whole word or one of the part into which a word is broken. ऐसे पाणा चुंदा इन ब्रोकन। हां जेकॾहिं हिकिड़ो को लफ़्ज़ असांखे वधीक मिले थो, वॾो मिले थो, जेको असांखे पढ़ण में थोरी ॾुखियाई पेश आणे थो, असीं उनखे छा कंदासीं? सिलेबस में विराईंदासीं। उनखे असां हिक खां वधीक बेसन में असीं विराए सघूं था। Each syllabus contain a vowel sound. ऐं हर हिक पार्ट या हिस्से में जेको पंहिंजो अचे थो सिलेबस, उन में वावेल लाज़मी आहे। जेकर वावेल पाण उन में न ॾींदासीं त उहो पंहिंजो वर्ड या उचारण कोन ठहंदो। In English, words are divided into different syllables or parts. इंग्लिश जेकर पाण पढ़ूं था त उन में असांखे लाज़मी तौर ते सिलेबस सम्झण खपे। छा जे लाइ असांखे जी सही नमूने सां असीं उनखे उचारे ऐं सही नमूने सां असीं उनजी स्पेलिंग लिखी सघूं। उन लाइ असांखे मुख़्तलिफ़ पार्ट्स पढ़ना पवंदा आहिनि। 4 पार्ट्स आहिनि, 1 2 3 4। पहिरियों पार्ट जेको आहे सो आहे मोनो सिलेबस जो। इन लाइ हाणे पाण पहिरें नंबर खां शुरू करियूं था। पार्ट 1 खां मोनो सिलेबस। सिलेबस जा पाण खे मिसाल वठूं था। सिलेबस असल में आहे छा? पाण नंढा नंढा वर्ड खणूं था। बॉय आहे, इंजन आहे, केट, ब्यूटीफुल, टुडे। हाणे जेकर पाण हिनखे डिवाइड में विराईंदासीं, पार्ट्स में विराईंदासीं, सिलेबस पाण कंदासीं। हाणे ॾिसो कि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके पाण खे आसानी थिए थी। जंहिंखे पाण ही लफ़्ज़ आहे जीअं बॉय आहे, उन पाण मोनो सिलेबस चई सघूं था। जीअं ही पार्ट आहे, इंजन आहे, देयर मेक 2 पार्ट, 2 सिलेबल आहिनि। हिनखे पाण डिस सिलेबस चई सघूं था ऐं ॿिनि पार्टनि वारो सिलेबस चऊं था, लफ़्ज़ चऊं था। ऐं हिनखे केट, केट छा आहे? मोनो सिलेबस आहे। छा जे लाइ? त ॾिसो पाण नोट कंदासीं त जेकॾहिं बॉय पाण लिखूं था त हिन में हिकिड़ो वावेल अचे थो। ऐं जेके इंजन लिखूं था त हिनखे जेकर 2 पार्ट पाण कंदासीं त इंजन खे पाण विराईंदासीं, हिन करे विराईंदासीं इंजन। हाणे ये 2 पार्ट थी विया। ईअं पाण छा सिलेबस हिनखे अॻिते पाण हलाईंदासीं। हाणे हिनखे अॻिते हलाए पाण के डिस सिलेबस में या मोनो सिलेबस में वधीक जेको त पाण सिखंदासीं। वीडियो ॾिसो था, महिरबानी करे उनखे शेयर करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो ऐं सब्सक्राइब करियो। तव्हांजी महिरबानी थींदी ऐं कुझु कमेंट्स असांखे ॾिजो।